घोटकी डिस्ट्रिक्ट जेल घोटकी में सिंधी सकाफ़ती ॾियार जे हवाले सां हिकु शानदार तक़रीब कोठाई हुई, जंहिंमें कैदियुनि ऐं जेल जे अमले सिंधी टोपियूं ऐं झिड़क पाए ख़ुशी जो इज़हार कयो ऐं सिंधी गीतनि ते रक़्स कयो। डिस्ट्रिक्ट जेल घोटकी जे सुपरिटेंडेंट अबू बकर मंगीअ पारां डिस्ट्रिक्ट जेल घोटकी में सिंधी सकाफ़ती ॾियार जे हवाले सां शानदार तक़रीब मुनक़द कई हुई, जंहिंमें DO सेकेंडरी घोटकी सैयद मुज़फ़र अली शाह, TO मोहम्मद बख्श आरपाणी, सिंधी अदबी संघ जे मरकज़ी ऑडिटर अयाज़ लतीफ़ दायो, राब्ता सेक्रेटरी सिकंदर ओगाही, रऊफ़ पारस दायो, रईस रफ़ीक अहमद घोटो, नसरुल्लाह कलादी, लतीफ़ मीरानी, सारंग कलादी, सीनियर सहाफ़ी ज़फ़र अहमद सिद्दीकी, अलहवरायो बोज़दार, एहसान कलवड़, सैयद गज़नफ़र शाह बुखारी, मज़हर अहमद सिद्दीकी, साजिद कोराई ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते घोटकीअ जे मशहूर फ़नकारनि लाल बख्श टगड़, रहमान अबड़ो, रमज़ अली मीरानी ऐं अमजद अली मीरानी सिंधी सकाफ़ती ॾियार जे हवाले सां मशहूर कलाम ॻाए जेल जे कैदियुनि ऐं अमले खे रक़्स करण ते मजबूर करे छॾियो, जिते जेल जे कैदियुनि सिंधी गीतनि ते रक़्स पिणु कयो। इन मौक़े ते जेल सुपरिटेंडेंट अबू बकर मंगी तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त सिंध जी सकाफ़त 1000 साल पुराणी आहे। असांखे पंहिंजी सकाफ़त ते फ़ख़्रु आहे। सिंध जी तहज़ीब ऐं सकाफ़त खे तारीख़ी हैसियत हासिलु आहे ऐं सिंधी सकाफ़ती ॾियारो मल्हाइणु ज़िंदा क़ौमुनि जी सुञाणप आहे। हुन चयो त जेल में मौजूदु कैदियुनि खे तफ़रीह फ़राहम करण लाइ जेल में सिंधी सकाफ़ती ॾियार जे हवाले सां हिकु तक़रीब मुनक़द कई हुई, त जीअं कैदी बि सकाफ़ती ॾींहुं मल्हाए पंहिंजी ख़ुशी जो इज़हार करे सघनि। जेल इंतिज़ामिया पारां सहाफ़ियुनि ऐं मुअज़्ज़िज़ महिमाननि खे अजरकनि जा तोहफ़ा पिणु पाराया विया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।